को हिमल ताणी भी अड़ो को आलामा ऑफिसर को ना आयो को DC साहब तो बाबा तव्हांजा असां ॿार हितों शिफ्ट कराए कराची खणी था वञूं ना आहे सर ना आहे असां में पया लताड़नि असांखे पया गीलनि जाॾे हो असां होॾे। मतलब कुछ बना ईअं असां लिंग ॾकनि पिया कुछ ख़बर ई न पई पए त छा थो थिए ईअं पोइ सम्झ अचे ॼण ज़िलज़िलो अची विया सफ़ा कुझु बि न पोइ सम्झ में अचे। घरनि जा नुक़सान त पंहिंजी जॻह ते रहिया पर सरहद ते वञनि त उन्हनि जा ज़िम्मेवार केरु थींदा। पाण ख़बर न आहे सिलेंडर फाल्टो आहे ॿियो कुझु आहे वॾो नुक़सानु थियो आहे। चवनि था पाड़े वारा ॿुधाइनि था त उहो असां कढियो त साबित आहे। मां इहो सोचियो त ज़लज़लो आहे बसि अॼु ॿार दरकुल कढे वियासीं ॿाहिरि। जी ही मंज़र फ़लस्तीन जे शहर गज़ा जा न पर लाड़काणे शहर जे लोहर कॉलोनी वारे इलाइक़े जे 5 घरनि जा आहिनि जिते गुज़िरियल ॾींहुं जेको आहे मंझंदि वारे वक़्त में हिकिड़ो अजीब क़िस्म जो ज़ोरदार जेको आहे उहो ब्लास्ट थियो आहे। उन ब्लास्ट खां पोइ न सिर्फ़ु ही 5 जॻहियूं मुतासिर थियूं आहिनि पर पूरो इलाइक़ो जेको आहे उहो धुॾी वियो आहे। हिन इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त उहो धमाको एतिरो त ज़ोरदार हुयो जो उन्हनि जे घरनि जूं भितियूं ऐं जेके दरवाज़ा दर आहिनि उहे बि जेको आहे उहो लुॾी विया। हिन वाक़े खां पोइ फौरी तौर ते इंतिज़ामिया जे तरफ़ां हिते रेस्क्यू जूं टीमूं 112 जूं टीमूं एम्बुलेंसूं ऐं ॿियूं जेके इमदादी टीमूं आहिनि हिते वाक़े वारे हंधि पहुतियूं ऐं हिते जेके मलबे में दॿिजी वियल माण्हू हुआ उन्हनि खे हितां कढण जे लाइ रेस्क्यू ऑपरेशन जेको आहे उहो शुरू कयो वियो जेको तक़रीबन 4 खां 5 कलाक जारी रहियो ऐं इंतिज़ामिया जे तरफ़ां बि हिते मॉनिटरिंग कई वई। ख़ासि करे डिप्टी कमिश्नर लाड़काणो ऐं मेयर लाड़काणो जे तरफ़ां हिते पहुची इंतिज़ामनि जो जाइज़ो बि वरितो वियो ऐं उन्हनि पंहिंजी निगरानी में हिते जेके ज़ख़्मी थियल माण्हू हुआ ख़ासि करे उन्हनि में ॿारनि ऐं औरतुनि जो वॾो तइदादु उन्हनि खे हितां जेको आहे मलबे मां कढी लाड़काणे जे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो। ऐं बदकिस्मतीअ सां हिकु औरत ऐं हिकु ॿारु जेको आहे उहो फ़ौत थी विया जॾहिं त 18 खां वधीक जेके माण्हू आहे जिन में वॾो तइदादु औरतुनि ऐं ॿारनि जो आहे उहे ज़ख़्मी थी पिया। हिन वक़्तु बि जेको उन्हनि जो इलाजु आहे ट्रामा सेंटर में जारी आहे। हीअ अजीब क़िस्म जा मंज़र आहिनि। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुमि त तव्हांखे ॾेखारे त कहिड़ी तरह जी हीअ ज़ोरदार ब्लास्ट थियो आहे ऐं ब्लास्ट खां पोइ हिते जेका तबाही थी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। ही घरनि जा मंज़र आहिनि जेके मुकमल तौर ते डैमेज थी विया आहिनि। काफ़ी घर जेको आहे हिकु माड़ जा ऐं कुझु घर जेके आहिनि 2 खां 3 घर 2 माड़ जा ॿुधाए पिया वञनि पर इहे जेके आहिनि समूरा जेको आहे उहे हिते किरण जे करे मुतासिर थिया आहिनि। उन्हनि जा गेडर टीयर जेको आहे मुकमल तौर ते ॾिसी सघो था त कहिड़े क़िस्म जी हिते तबाही आई आहे। हितां जे माण्हुनि जो चवणु आहे त चयो पियो वञे ख़ासि करे जेके जंहिं घर अंदरि धमाको थियो आहे उहो जतोई कम्यूनिटी जे पंहिंजो ॿुधाए पियो वञे माण्हू जो हिकिड़े शख़्स जो जेको शहरी जो आहे उहो घर आहे उनखां पोइ उनजे घर में इहो धमाको थियो आहे ऐं शुरूआती जेका इंफॉर्मेशन आहे उहा शेयर कई पई वञे त शायदि को सिलेंडर जो धमाको हुजे पर जहिड़े क़िस्म जी तबाही जा ही मंज़र आहिनि समूरो सामान इन्हनि माण्हुनि जो इन्हनि शहरनि जो मुतासिर थियल जेके माण्हू आहिनि उन्हनि जो ई विखरियो पियो आहे। हिन वक़्तु ताईं पंहिंजो न हिन इलाइक़े खे कार्डन ऑफ कयो वियो आहे न वरी जेको आहे हिन जे लाइ जेको सामान उन्हनि जे मलबे हेठां पियो आहे उन जे लाइ वधीक को ऑपरेशन कयो वियो आहे। सिर्फ़ु रेस्क्यू ऑपरेशन उन्हनि माण्हुनि जे लाइ कयो वियो जेके मलबे हेठां दॿियल आहे ऐं उन्हनि खे कढियो वियो। बाक़ी जेको हाल आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे अॼु ॿिए ॾींहं ते का बि हिते हिननि वटि टीम न आई आहे को बि सहायता जो माण्हू हिननि वटि न आयो आहे। असां कोशिशि कंदासीं त हीअ मुतासिर थियल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि जिन ही धमाको ॿुधो आहे या ॾिठो आहे उन्हनि खां बि जेको आहे उहो मालूमात वठूं। 2:30 ऐं 3 जे विच में थियो पर असां हिते वेठा ई हुआसीं पाण कचारी पिया कयूं 2-3 भेनरूं हुयूंसीं त उते ई ख़बर ई न पई बसि अचानक सां धमाको थी वियो ऐं हीअ जॻह ई लुॾणु लॻी त असां हेॾां किरी पई जॻह अधु पासे ॾांहुं। पोइ असां निकितासीं ॿाहिरि त निकिरण सां ई असांजी माना उहे थी वई कुझु बि ज़ाहिर न पियो थिए। वधीक असां ख़बर नथी पवे के था चवनि बम आहे के था चवनि सिलेंडर आहे मतिलबु कुझु माना ईअं असां लिंग ॾकनि पिया कुझु ख़बर ई न पई पए त छा थो थिए ईअं पोइ सम्झ अचे ॼण ज़िलज़िलो अची विया सफ़ा कुझु बि न पोइ सम्झ में अचे। धमाको थियो त बसि धमाके थियण सां ई ऊंधा थी वियो जेको आहे ऊंधा थी वियो त हितां बचड़ा वीचारा जेको आहे ईअं ॿाहिरि निकिता इहे धिपां जेको आहे परियां भींडनि जूं ईअं अचनि पियूं इहे जो किरंदियूं रहियूं त ॼण मींहुं पियो वसे बचा त ॿाहिरि निकिरी वीचारा बीठा जेको आहे पोइ असां पहुतासीं त असांखे जेको आहे हिते सामान दामान कढण में हाज़िर थियासीं तेॾी महिल त हे टड़का टुड़की हले पई जहाज जी जेको आहे सुरां किरण पयूं
पोइ त इहो सामान कढी ॿाहिरि नुक़सानु जेको थियो असांजो इहो जेको आहे हिते पियो आहे थो पाण ईअं दरपदर थी वियासीं वेठा आहियूं। घणियूं जॻहियूं मुतासिर थियूं? 4-5 जॻहियूं साईं। 4 जॻह तव्हांखे छा ॿुधायो वियो त छाजो धमाको थियो आहे? साईं असांखे पहिरियां त इहो ई ॿुधायो वियो त जेको आहे हिन जो आहे सिलेंडर जो आहे, त सिलेंडर थींदो आहे त हिकिड़ो वाक़ियो थींदो आहे। अॻियां ईअं त रस्ता नथा चई सघूं, जांच त अची थियणु खपे न, भली थियणु खपे। बचनि जो नुक़सानु आहे, घरनि जा नुक़सान त पंहिंजी जॻह ते रहिया, पर सरहद जे वञनि त उन्हनि जा ज़िम्मेवार केरु थींदा? रिटायर DSP मुख्तार जतोई जो मुकमल तबाह थियल घरु आहे जंहिं अंदरि ब्लास्ट थियो आहे, घर ॿाहिरां हिकिड़ो पंहिंजो रहवासी शहरी जेको आहे उते मौजूदु आहे, हुनखां मालूम कंदासीं त तव्हां पंहिंजो हुनजो तारफ़ छा आहे, हिते कीअं मौजूदु आहे, तव्हां केरु आहियो? मां खरोस आहियां, मां हिननि जो हारी आहियां मुख्तियार साहिब जो। हे वाक़ियो छो त असां सर पहुतासीं, पाण ख़बर न आहे सिलेंडर फाल्टो आहे, ॿियो कुझु आहे, वॾो नुक़सानु थियो आहे। तव्हांखे छा ॿुधायो वियो त छा थियो आहे? ॿुधाइनि इहो त सिलेंडर फाल्टो आहे। अच्छा जी। हिन घर में केतिरो नुक़सानु थियो आहे पंहिंजो जानी? हिन घर जी बाजी गुज़ारे विया, नंढड़ो ज़ख़्मी आहे, ट्रामा अस्पताल में। 2 कमरा हेठि हुया, हिकिड़ो मथे हुयो। माना 2 बाड़ ठहियल आई? जी। पोइ हिते सॼी पंहिंजो डैमेज थी आहे? सॼी मंज़िल जी। धमाको किथे कहिड़े हंधि थियो आहे? धमाको इहा बि ख़बर न आहे त अंदरि थियो आहे ॿाहिरि थियो आहे। हा न सिलेंडर त किचन वारे पासे पियल हूंदो? चवनि था पाड़े वारा ॿुधाइनि था त उहो असां कढियो त साबित आहे। उहो साबित आहे? जी। बाक़ी धमाको छाजो आहे का ख़बर कान्हे? इहा ख़बर न आहे धमाको छाजो आहे। व्यूअर्स तव्हां ॿुधी सघो था त पाड़े वारनि जो चवणु आहे त सिलेंडर जंहिंजे लाइ चयो पियो वञे त उनजो धमाको थियो आहे, उहो फाटो आहे, उहो ॿुधाए पियो वञे, बल्कि हितां जे शहरनि मूजिबि, हितां जे रहवासियुनि मूजिबि त उहो जेको आहे सही आहे, ठीकु हालत में कढियो वियो आहे। ऐं ॾिसूं था त हितां जो जेको किचन वारो इलाइक़ो आहे उहो कहिड़ो आहे, किचन कहिड़ो आहे ॿुधाईंदो? किचन हे सर। अच्छा किचन हे हुयो, सिलेंडर पाड़े वारा चवनि त असां कढियो त साबित हुयो, पोइ वधीक ख़ुदा जो ॼाणे त छाजो धमाको छा हुयो। हिते कमरो लॻे थो, किचन त नथो लॻे? न सर कमरा हेॾा हुया 2। अच्छा हे किचन हुयो, सही। हे वेरांडे जो सिस्टम हुयो। किचन एतिरो वॾो ठहियल आहे छा? परियां वरी ॿियो घर आहे। अच्छा ही किचन? जी सर। हा लॻे थो त किचन में वधि खां वधि नुक़सानु किचन वारे पासे थियो? किचन वारे पासे खां थियो आहे, बाक़ी पाड़े वारनि इहा ॻाल्हि कई त असां कढियो त इहो साबित हुयो। हिनखे वधीक पाड़े वारनि खां पुछंदासीं। ही तव्हां जेको पंहिंजो रिटायर DSP हो जेको जंहिंजी 2021 में फौतगी थी, उनजे कुड़मी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जेको हिते रखवाली जे लाइ जॻह जे लाइ पहुतो आहे, उन मूजिबि त पाड़े जा जेके माण्हू आहिनि उहे चवनि था त हिन जॻह मां ऐं हिन किचन वारे पासे खां जेको पंहिंजो सिलेंडर आहे जंहिंजे लाइ ॿुधाए पियो वञे त उहो फाटो आहे, पर उहो जेको आहे उहो ठीकु हालत में सही हालत में कढियो। वधीक हितां जे जेके इलाइक़े वासी आहिनि उन खां वधीक जेको आहे मालूम कंदासीं। जी हीअ लोअर कॉलोनी जी उन शख़्स मुख्तियार जतोई जी जॻह आहे जंहिंजे लाइ ॿुधाए पियो वञे त उहो रेलवे पुलिस में जेको आहे रिटायर जेको आहे उहो DSP हो ऐं 2021 में उनजी जेका आहे उहा फौतगी थी। उनखां पोइ उनजी घरवारी ऐं ॿार हिते जेको आहे उहो पुटु जेको आहे उहो हिते राइश पज़ीरो आहे। कल्ह जहिड़े वक़्तु धमाको थियो हिन घर अंदरि ॿुधाए पियो वञे त धमाको थियो ऐं पस मंज़र में या हिते मुंहिंजे इर्द गिर्द तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े क़िस्म जी ऐं केतिरे वॾे पैमाने ते जेको आहे उहो तबाही आई आहे। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त हीअ मंज़र जेके तबाहीअ वारा आहिनि उहे तव्हांखे ॾेखारे त कहिड़े तरीक़े सां हीअ जॻह डैमेज थी आहे। मुकमल तौर ते हिन जा जेके सरिया आहिनि लोहा या जेके गैडर टीयर आहिनि उहे बि बुरी तरह मुतासिर थिया आहिनि। छित वारो पखो तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े तरीक़े सां जेको आहे उहो तबाह थियो आहे। उनखां पोइ सिरूं जेके आहिनि उहे मलबे जो ढेर थी वियूं आहिनि। मिटी सॼी जेको आहे हिन पूरे घर में कमरनि में आहते में नज़र अची रही आहे। न सिर्फ़ु हीउ घर मुतासिर थियो आहे पर हिन घर जे ॿ भरिसां ऐं 2 पोयां वारा घर टोटल 5 घर मुतासिर थिया आहिनि। ॿुधाए पियो हिन औरत जी जेका पंहिंजो हिन घर जी जेका मालिकियाणी आहे औरत उहा थॾे ते हिते जेको आहे उहा मलबे हेठां अची जेको आहे उहा फौत थी वई। उनजो जेको आहे लाश हितां कढे वियो जॾहिं त उनजो पुटु जेको आहे उहो ज़ख़्मी हालत में हिन वक़्तु ट्रामा सेंटर में दाख़िल आहे। ऐं गॾोगॾु हिननि 5 घरनि अंदरि जेके ज़ख़्मी माण्हुनि जो तइदादु आहे उहो 18 ॿुधाए पियो वञे। उहो बि जेके आहिनि हिन वक़्तु ट्रामा सेंटर में आहिनि। हिन वक़्तु हिन घर जो को बि वाली वारस कान्हे। पाड़े वारा वॾे तइदाद में गॾु थिया आहिनि छाकाणि त हीउ जेको धमाको थियो उन धमाके खां पोइ
ही सॼो इलाइक़ो ख़ौफ़ ऐं हरास में वठिजी वियो। एॾो त ज़ोरदार धमाको ॿुधायो पियो वञे त सॼे इलाइक़े जो जेका आहे ज़मीन ऐं पंहिंजो दरवाज़ा जेको आहे उहो मुकमल तौर ते धुॾी विया ऐं ज़ोरदार जेको आहे माण्हुनि शायदि ईअं पिए सम्झो को ज़िलज़िलो आयो आहे या ॿियो का आफ़त आई आहे जहिड़े क़िस्म जो ज़ोरदार धमाको थियो आहे। त हिन वाक़े जी हिन मामले जी जांच थियणु खपे। असां वधीक हिननि पाड़े वारनि खां जेके मुतासिर थियल शहरी आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन हवाले सां। मां इहो सोचियो त ज़लज़लो आहे बसि अॼु ॿार दरकुल गॾे वियासीं ॿाहिरि निकिरी वियासीं सभई ईअं हो त माना ज़लज़लो पियो लॻे हिते। तव्हांजो छा पंहिंजो डैमेज थियो, छा मुतासिर थियो? असांजो हे कोठी किरी पिया, 2-3 खटूं आहिनि, सामान वग़ैरह फ्रिज आहे, साइफाई भॼी पियूं आहिनि। इहे छा थी सघे थो? हे अहिड़े क़िस्म जी जेका तबाही आई आहे, हे जेके मंज़र आहिनि ख़ौफ़नाक, तव्हांखे छा थो लॻे हिन मां ॾिसी? इहा ख़बर मां नथो ॼाणा, उहो अलाह थो ॼाणे, पर चवनि था त उहो सिलेंडर फाटो आहे। जी मां हिते DSP रिटायर जेको मुख़्तियार जतो हुयो उनजे घर जे ॿाहिरां मौजूदु आहियां। अंदर जी जेका मंज़रकशी तव्हांखे असां ॾेखारी आहे उनजो कुड़मी बि पंहिंजो उन ॻाल्हि ॿोल कई ऐं जहिड़े तरीक़े सां उन ॻाल्हि ॿोल कई ऐं रहवासियुनि मूजिबि जेको आहे त हिते सिलेंडर जेको आहे ठीकु हालत में कढियो वियो। हीअ घर जे ॿाहिरां मौजूदु आहियां। हे ॿई घर इन सां गॾु जेके पोयां 3 घर आहिनि इहे 5 घर मुतासिर थिया आहिनि ऐं उनखां गॾु हेॾे हीअ घिटी आहे ऐं घिटी जे लॻोलॻि साम्हूं वारी जेकी जॻहियूं आहिनि उन्हनि खे बि थोरो घणो जेको आहे उहो नुक़सानु पहुतो आहे। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त हीअ जेको जतोइन वारो घर आहे इन जे बिल्कुलु साम्हूं हीअ जेको ॿियो घर आहे जेको पको आहे मुकमल तौर ते, त उतां जेको मलबो थियो आहे त उहे ज़रियूं बि जेको आहे हिन दीवारनि खे या हिन दर खे पंहिंजो लॻल नज़र अची रहियूं आहिनि। कैमरामैन ॾेखारींदो हीअ जेको आहे मलबे जो कुझु हिसो आहे, ख़बर न आहे इन में जेको आहे जेके इन्वेस्टिगेशन कंदड़ इदारा आहिनि उहे वधीक ॿुधाए सघनि था त हीअ मलबो छाजो आहे ऐं कहिड़ियूं ज़रात आहिनि जेके उतां उॾरी जेको आहे उहो तेज़ी सां हिन घर जे पंहिंजो बंगले जे ॿाहिरां हिन जॻह जे ॿाहिरां दीवार ते लॻियूं आहिनि ऐं गॾोगॾु हीअ जेका विच में वरी प्लाट आहे उन सां गॾु जेको आहे या ॿी प्लाट जे पोयों वारी जेका जॻह आहे उन ते बि जेको आहे डार नज़र अची रहिया आहिनि नज़र। ऐं तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हीअ कहिड़े क़िस्म जो ख़तरनाक जेको आहे उहो धमाको हुयो ऐं हिन वक़्तु ताईं जेको आहे इहा तस्दीक थी न सघी आहे ऐं इदारा जेको आहे उहो वाज़े करे न सघिया आहिनि त हीअ जेको आहे उहो बाक़ी सिलेंडर जो ब्लास्ट हो या बम धमाको हुयो या का अहिड़ी शइ। इन में लाॻापियल धुरनि खे जेको आहे इन्वेस्टिगेशन करणु खपे। वधीक हितां जा शहरी आहिनि उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कुझु बि थी सघे थो। शहर आहे हेॾो ॾिसो 3 इमारतूं 1 2 3 इन खां बावजूदि पोयों बि जेके 2 जॻहियूं मुतासिर थियूं तव्हां विया हो हिनमहिल बि ख़बर न आहे त जॻह किरी सघे थी या नथियूं किरी सघनि। ॿार अंदरि घुमनि था, नंढा स्कूल में हाणे बि ॾिसो था न कैमरा रिकॉर्ड करे नंढनि ॿारनि खे भरे, का बि इंतिज़ामिया न आहे। जीअं कल्ह ब्लास्ट थियो आहे या का बि शइ आहे सिलेंडर फाटो आहे उन खां बाद DC जीअं आयो इंतिज़ामिया पहुती हीअ 3 जॻहियूं सर सील थियनि था। सील खां पोइ इन क्वेश्चन थिया त छाजी शइ आहे ॾिसो था हीअ डार पोयों 2 जॻहियूं सिलेंडरनि जा असां बि धमाका ॾिठा आहिनि। जीअं सत्ता जागीराणी असांजा ऑफिसर आहे उन्हनि जे घर में धमाको थियो, हुनजो पुटु या हुनजा जेके बि हुनजे किचन ताणी घर ताणी हूंदो आहे, ॿाहिरि मौजूदु न हूंदो आहे। हेॾो सिलेंडर आहे। असां अॼु पहिरियों दफ़ो था ॿुधूं। मुंहिंजी बि 30 साल उमिरि आहे, लाड़काणे में रहिया आहियूं, इहे सिलेंडरनि जा धमाका ॾिठा ॿुधा आहिनि, पर हीउ धमाको असां पहिरियों दफ़ो था ॿुधूं जो इमारतूं RCC जॻहियूं किरी पियूं। कलाकून जेको आहे सो ॿार असांजा पंहिंजा आहिनि, रिंदनि इन्हनि जा ॿार कल्ह रोंदा आया असांजे घर त बाबा असांजे घर जो ख़्यालु हुजेव, असांजा ॿार असां खणी था वञूं कराची। को हिनमहिल ताणी बि अहिड़ो को आलामा ऑफिसर को न आयो आहे, को DC साहब त बाबा तव्हांजा असां ॿार हितां शिफ्ट कराए कराची खणी था वञूं। न आहे सर, न आहे असां में पया लताड़नि असांखे पया गीलनि जाॾे हो असां होॾे। अदेव साईं जा 5 ॿार हुया जंहिंमें हिकिड़ो ॿार हिनमहिल गणपति जोगी में कराची में पियो आहे, बाक़ी 4 ट्रामा में पिया आहिनि। हिनमहिल ताणी कोई अहिड़ो आलामा ऑफिसर न आयो आहे त बाबा छा थियो आहे छा न थियो आहे। हिनमहिल बि ॾिसो सभु शहरी बीठा आहिनि। अचे थो ऑफिसर तव्हांखे? हा छो न सर, छो हे मेयर जो घर आहे सर, मेयर जो घर आहे। ईअं नथा चऊं जाइ वारदात न हुया, पर उन खां वधीक जेके ऑफिसर CM खे थो चवां रिक्वेस्ट आहे असांजे मोहल्ले में अचे। हूअं CM केॾा प्रोग्राम थो करे सर पीपल्स पार्टी जा, केॾा अटेंड थो करे पीपल्स पार्टी। अचे, मां चवां थो असांजो मुर्शिद आहे, सैयद आहे, CM सिंध आहे, अचे विज़िट करे न 5 जॻहियूं घणा मुतासिर थिया आहिनि अवाम, अचे असांजे उन्हनि खे दिलासो ॾे, दड़को बि ॾे दिलासो बि ॾे। ईअं थींदो आहे कुझु दड़को कंहिंखे दिलासो ॾींदो आहे। हिनमहिल मां रिक्वेस्ट थो कयां CM साहब खे अचे असांजे
लाड़काणे में अचे घर आहे लाड़काणो, भुटे साहिब जो घर आहे, मीर साहिब जो घर आहे, मोहतरमा जो घर आहे, आम घर न आहे लाड़काणो। लाड़काणो वॾो हिकिड़ो तारीख़ी शहर आहे जंहिंखे हिननि बाड़ ॿोड़ करे छॾियो आहे। कंहिं इंतज़ामिया कल्ह इंतज़ामिया हुई मञूं था, पर हुई उहा रिस्पांस हिनमहिल बि असांखे खपे न सर, हिनमहिल बि खपे। हिनमहिल बि पाड़े वारा मुतासिर लॻा बीठा आहिनि, इहा ख़बर न आहे त हे केॾी महिल कहिड़े हो ॾिसो असांजो बि अर्ज़ु आहे त बसि असांजे लाइ त हे वॾो हिकिड़ो हगामो थी वियो आहे। जीअं तव्हां पाण ॾिसो था त हिते हे सॼी कॉलोनी परेशान बेहोश आहे, कंहिंजो दिमाग़ कमु न पियो करे त हेॾो हादसो थियो आहे। कंहिंजा ॿार कढियूं, कंहिंजा ॻोठियूं, काथूं कयूं। पोइ त इहो पाड़ो हे हाणे बि अॼु तुणी हे ॿियो ॼाणो आहे, पाड़े वारा वीचारा कंहिं बाहि बि न ॿारी आहे, सभु परेशान हो। अस्पतालनि में पिया आहिनि, के लाश पिया आहिनि, के तॾां हाणे बि शेख ज़ैद कॉलोनी में बरोच मुगेरी शरीफ़ माण्हू हा आहियूं त सभु ग़रीब शरीफ़ वेठा आहियूं बाबा, कंहिंजो अहिड़ो मसाला बि न आहिनि। बसि हाणे बि चऊं था त असांजे लाइ इंसाफ़ थिए, हक़ु थिए, हिन जो तदारक थिए त हे छा विज़िट थिए। अफ़ीसर आहिनि, हर ॻाल्हि खे ॼाणनि था बाबा, फ़ौज आई, कमांडो आयो हो, उहे आहे अमीर आहे, अफ़ीसर सभु। तव्हां पाण बि ॼाणे था सघो त सिलेंडर त बामन त निकितो आहे, थोरी जंहिं घर में धमाको थियो आहे। ये सही ॻाल्हि आहे। हा सर, सम्झी न, मालिक पाण ई चवनि था साईं त असां किलो अधु विझराईंदा आहियूं। हा लॻे थो तव्हांजी एतिरी उमिरि आहे त सिलेंडर जो इन क़िस्म जो असां 62 साल 60 साल उमिरि आहे सर। शहरनि में ॿार अंदरि बरोच माण्हू ॾुख सुख सभु ॾिसियूं वाइसियूं वेठा आहियूं। हा हे त असांखे इहो सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे सिलेंडर जी। सिलेंडर केतिरा ई हादसा थिया आहिनि। हा बाक़ी असां चऊं था अदालत थिए, दुश्मनी त हाणे अहिड़ी कहे त दुश्मनी जो कमु ई न आहे त कंहिं दहशतगर्द जो कमु आहे, सभु को ॼाणे थो। सुहिल दुकान ते बीठो रहियो त ईअं कंदे धमाको थियो, धमाको मां पाण हिली वियुमि सॼो। सुहिल हिली वियुमि जीअं ॿार जो छोकिरो रनियूं कंदो भॼंदो हुजे, भाॼीअ जो ड्राइवर हो छोकिरो, उस्ताद वारो कर असांजे मथां जॻह किरी पई आहे। पोइ जेके बि मुंहिंजा छोकिरा हुया, पंहिंजा स्टाफ हुया, सभु माण्हू वठी असां अंदरि आयासीं। पर काराणो वॾो काराणो जीअं आया त असां माण्हू कढियासीं। ड्राइवर ॿार हो घर में हा ड्राइवर माना सम्झे नवां आया, कोई स्कूल में नंढड़े खे खणी आया। हा भाॼी वारा नवां खणी आया नंढड़े खे स्कूल मां। पोइ जीअं आया त असां अॻ में ई असां भाॼी जतो वञे घर में वियासीं। असांखे इहा ख़बर न हुई त को भरिसां ॿिया बि घर किरिया आहिनि। असांखे इहा ई ख़बर इहो ई घर किरियो आहे। त हल इहो ई घर किरियो आहे। इहा ई ॻाल्हि कई त धमाको थियो आहे गैस जो, सिलेंडर जो, वधीक का ख़बर कोन्हे। त हल माण्हू में लॻा पिया हुआसीं। रेक्सी वारनि खे फ़ोन कई त रेक्सी वारा 30-35 मिंट खां पोइ पहुता हुनजे। जंहिंमें असां जतोनि जा माण्हू कढी बीठा आहियूं, जतोनि जा माण्हू कढी बीठा। हा ॿिया असां पाड़े जा हुआसीं न, ॿियो को माण्हू थोरी हो, पाड़े जा माण्हू आयासीं। इन भला हलम असां ज़िंदगी में पाण ई धमाका कोन ॾिठा अथऊं, इहो सिलेंडर ई ॿुधो अथऊं। हा इन्वेस्टिगेट करणु खपे। त हिनमहिल इहो वाक़ियो थियो आहे, इंसान जी जायूं वयूं आहिनि। सुहिल हिनमहिल कल्ह खां वठी असां परेशान लॻा पिया, मसइलो छा हो ख़बर न आहे। छा थियो, असां धमाको ॾिठो, धमाको थियो, असां भॻासीं। तव्हां छा सम्झो त छा जो ब्लास्ट आहे? चवनि था सिलेंडर आहे, असांखे वधीक ख़बर न आहे। तव्हां छा महसूस कयो अहिड़ो तव्हां ज़िंदगी में कॾहिं त ब्लास्ट ॿुधो? न मां न ॾिठो आहे। बाक़ी चवनि था सॼो दुनिया चए थी सिलेंडर आहे। अच्छा चवनि था सिलेंडर जो पंहिंजो ठीकु हालत में कढियो वियो अंदरों, सिलेंडर जो न आहे। ख़बर न आहे, ख़ुदा ॼाणे थो। बाक़ी चवनि था सिलेंडर आहे। तव्हांजी जॻह पे मुतासिर थी आहे छा? हा इहे असांजा दरनि चिॿा थिया आहिनि। छा लॻो आहे? दर लॻा आहिनि बसि। दर जी लॻाइनि जेको आहे ज़रियूं कुझु मलबे जूं या कंहिं अहिड़ी शइ जूं? ख़बर न आहे, ख़बर न आहे। जी गुज़िरियल ॾींहुं लोअर कॉलोनी वारे हिन इलाइक़े में जेको ब्लास्ट थियो, हिन खां पोइ पूरो ॾींहुं गुज़री वियो, बल्कि 24 कलाक खां वधीक अरसो गुज़री चुको आहे। पर हिन वक़्त ताईं लाॻापियल जेके इन्वेस्टिगेशन जा इदारा आहिनि उहो तइ न करे सघिया आहिनि त हीउ जेको ब्लास्ट आहे उहो वाक़ई सिलेंडर जो या ॿियो कुझु। इन हवाले सां ज़रूरु उन जूं जेके इन्वेस्टिगेशन्स हलंदड़ हूंदियूं, पर हिते जेके शहरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधियूं या जहिड़े तरीक़े सां असां हिन ख़तरनाक जॻहुनि में जेके हिन वक़्तु मुकमल तौर ते डैमेज थी चुकियूं आहिनि, असां कोशिशि कई त उहे मंज़र तव्हांखे ॾेखारियूं। उन में जेके मौजूदु माण्हू आहिनि या हीअ जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त वाक़ई खां फ़ौरन बाद रेस्क्यू टीमूं जेको आहे हिते पहुतियूं, भरपूर तरीक़े सां उन्हनि तावन कयो ऐं मलबे हेठां जेके दॿियल माण्हू हुया उन्हनि खे कढी रेस्क्यू कयो वियो। ऐं उन में जेको आहे हिकु औरत ऐं हिकु ॿारु फोत थियो ऐं जेके ज़ख़्मी हुआ उन्हनि खे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो। पर उन ऑपरेशन खां पोइ हिन वक़्तु ताईं का बि अहिड़ी टीम न पहुती आहे, छाकाणि त हीउ हसास क़िस्म जो वाक़ियो आहे ऐं हिन 5 ई जॻहुनि खे सील कयो वञे। पर हिते 7 जी तइदाद में माण्हू बीठा आहिनि, बल्कि ॿारनि जो अंगु अञा वधीक आहे। डैमेज थियल जॻहूं आहिनि, कहिड़े वक़्तु कुझु बि जेको आहे थी सघे थो, वधीक नुक़सानु थी सघे थो ऐं शायदियूं बि मिटिजी सघनि थियूं। ऐं हीअ जेके नुक़सानु तव्हां ॿुधायो, न सिर्फ़ु हीअ 5 जॻहूं मुतासिर थियूं आहिनि, पर उनजे साम्हूं घिटी जे बिल्कुलु साम्हूं बंगलो आहे ऐं उनजो
मेन गेट आहे उन जो बि जहिड़े तरीक़े सां डैमेजिस थिया आहिनि त इन मां लॻे थो त हीअ वॾी नोयत जो धमाको हिन में लाॻापियल थ्रू जेको आहे उहो भरपूर तरीक़े सां इन्वेस्टिगेशन कर इन ॻाल्हि जो तयन कनि त हीअ धमाको जेको आहे उहो छाजो हुयो। हिन वाक़े खां पोइ पूरो इलाइक़ो ख़ौफ़ में वरितलु आहे, सोग में वरितलु आहे, छाकाणि त हीअ हिते सभु तक़रीबन फैमिलियूं जेके आहिनि उहे मुतासिर थियूं आहिनि ऐं हिकु इलाइक़ो आहे ऐं मेयर लाड़काणो अनवर अली लोअर जी ही कॉलोनी आहे, हू हिन जो मालिक आहे। इन हवाले सां उहो बि हिते कल्ह मौजूदु हो, DC लाड़काणो बि मौजूदु हो, ॿिया पुलिस जा ऑफिसर उहो बि हिते मौजूदु आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मामले जो जेको आहे तहक़ीक़ात कई वञे ऐं जेके फैमिलियूं मुतासिर थियूं आहिनि उन्हनि जी सहायता बि कई वञे। नवीद लाड़क, टाइम न्यूज़, लाड़काणो।